और अब्दुल्ला चंद जो चोरी जी वारदात जी वीडियो मेरापुर मुल्क जे बहाण ऐं जेस मशहूर वाक़िआ हज मुख्तार मेमून जी गुड़ मंडी जी दुकान में नामालूम चोर रात जो ताला तोड़े कैश रक़म ऐं खाता चेक बुक ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। चोरी कंदड़ चोरनि जा फुटेज सीसीटीवी कैमरा जी मदद सां मिली विया। विच शहर में कायम गुड़ मंडी नामालूम चोर हाजी मुख्तार मेमून जी दुकान जा ताला तोड़े रक़म क़ीमती सामान चोरी करे विया। इतला मिलण ते पुलिस पिणु चोरी वारी हंधि पहुती तफ़सील वरिता। इन शहरनि जे वापारियुनि पारां चोरी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त चोरी जो सामान वापसि करण ऐं चोरनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयूं था। चोरी जी वारदात जी वीडियो मेरापुर मुल्क जे बहाण ऐं जेस मशहूर वाक़िआ हज मुख्तार मेमून जी गुड़ मंडी जी दुकान में नामालूम चोर रात जो ताला तोड़े कैश रक़म ऐं खाता चेक बुक ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। चोरी कंदड़ चोरनि जा फुटेज सीसीटीवी कैमरा जी मदद सां मिली विया। विच शहर में कायम गुड़ मंडी नामालूम चोर हाजी मुख्तार मेमून जी दुकान जा ताला तोड़े रक़म क़ीमती सामान चोरी करे विया। इतला मिलण ते पुलिस पिणु चोरी वारी हंधि पहुती तफ़सील वरिता। इन शहरनि जे वापारियुनि पारां चोरी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त चोरी जो सामान वापसि करण ऐं चोरनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयूं था।